मखदूम गुलाम हैदर जंहिंजे नाले सां हाला में कॉलेज आहे, जेको दारुल उलूम देवबंद में पढ़ी आयो हो, वो खुद थो लिखे त जॾहिं फ़कीर अची कबर वारनि खे चयो हलो तव्हांखे साईं सॾे थो त कबरूं खुली पियो, एहराम वेठा पिया, अची जमात में बीही रहिया। सुभान अल्लाह। मुंहिंजा भाउ, मुंहिंजे मदीने वारे घोट जा सच्चा सुन्नी उम्मती सुहिणे पीरनि जे पीर जो मक़ाम ऐं शान केर थो बयान करे सघे, केर थो ॻाए सघे। मां जॾहिं स्कूल में पढ़ंदो हुअमि तॾहिं खां ई शाइरी जो शौक़ु हो। उन दौर में हिकिड़ो शेर ठाहियो, वलीअनि सभिनि जो साईं सुहिणो दस्तगीर बिया पीर तुंहिंजा मुंहिंजा ही पीरनि जो पीर मज़ो न आई। मां हैरान आहियां तुंहिंजी ने थधाईअ खे। वलीअनि सभिनि जो साईं सुहिणो दस्तगीर बिया पीर तुंहिंजा मुंहिंजा ही पीरनि जो पीर यमदे याम रखो रोज़ो रमज़ान शरीफ जो यारो अमर जे पेटा जान जिलानी बनजी आयो भलारो। जावा पाक अम्मा खीर थी प्यारे नथो पिए, अम्मा परेशान थी त अलाए छो नथो पिए, चाक नाहे या नज़र लगी आ, कंहिंखां दुआ करायो, कन में चे थो मां बीमार बिन आहियां, नज़र बिन न लगी आ, रमज़ान पाक जो चंड बीही रहियो आ, जीलान वारनि खे नज़र कोन आयो आ, पर तुंहिंजे बच्चे खे ख़बर आ त चंड बीठो आ, वॾो थी हर को रोज़ो रखंदो, मां ॼमंदे ई रोज़ो जमदे जाम रख रोज़ो रमज़ान शरीफ जो यारा अमर जे पीता जान जिलानी बनजी आयो भलारा। दुनिया ते अचण खां अॻु में विलायत जो वीर बिया पीर तुंहिंजा मुंहिंजा ही पीरनि जो पीर। मज़ो न आई, मां बस तो कयां, हरू भरू तोखे छो सिरायां। अमर चयसि ए अब्दुल कादिर कूड़ न कॾहिं चइजां, दुनिया कारण बातिल आदो पेश न पुटड़ा पैजा, नजर कर तनानो तुंहिंजो मदीने जो मीरवा बिया पीर तुंहिंजा मुंहिंजा ही पीरनि जो पीरवा। मुंहिंजे हबीब ते दुरूद करो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾे आवाज़ सां पढ़ो, वॾे आवाज़ सां पढ़ो। उन गौसे आज़म कुतुबे आलम महबूबे सुबहानी शहबाज़े लामकानी कुद्दस सिर्रुहुन नूरानी जे निस्बत सां गौसियह कॉन्फ्रेंस आहे। मां आयस किथां, तव्हांजो ज़हन ख़ाली थी वियो। वरहमती वसअत कुल्ल शै, मुंहिंजी रहमत हर शइ खां वसी आहे। फसअक्तुबहा लिल्लज़ीन यत्तक़ून व युतून अज़्ज़कात वल्लज़ीन हुम बिआयातिना युमिनून।
खुदा फरमा मुंहिंजी रहमत वसीया लिखंद सुनण जे लाइ जल्दी जल्दी लिखंद सुनण जे लाइ जेके मूं अल्लाह खां डिॼंदा अर्ज़ कनि त जंहिंजो जेॾो जेॾो वॾो मकाम आहे उन में ओतिरो ख़ौफ़ आहे। हज़रत बादशाह पीर जे मुतल्लिक़ हज़रत शेख सादी फारसी किताब में लिखियो आहे। उहो शेख सादी जेको मुल्कान वारे गौसुल आलम जो पीर भाई हो, ॿई मुरीद हुआ ख़ाजा शहाबुद्दीन सुहरवर्दी जा। उन शेख सादी लिखियो आहे त सुहिणो पीरनि जो पीर हज ते आयो। हाणे वरी हिकिड़ी टीम आहे मखसूस अथई, उहे चवंदा त मके मदीने उहे जासन नियत जिन्हा दी खोटी खिलो न रो, जंहिंजी नियत खोटी आहे उहे मके मदीने वेंदा। पोइ मुंहिंजे दिल पर नबी हज कया, सुहिणे हबीब जे सहाबन आख़िरी अलवदाई हज ते 1.5 लख जे तादाद में हाज़िरी ॾिनी। इमाम हसन हुसैन प्यादल उठन घोड़नि जे हूंदे 25 हज कया। छा इन्हनि जी नियत खोटी? केॾो तोखे दीन खां परे कयो थो वञे। निमाज़ ते न आहे, मां चवां थो जे निमाज़ ते न आहे त सुहिणे नबी मेराज वारी रात कहिड़ी? जवाब दे साईं मोहम्मद शफीक। साईं शफीक साईं घणो टे महला बिस्मिल्लाह अला छा बिस्मिल्लाह करे हथ कढाए नसी न मर्ज़ी मर्ज़ी जेका संगति सलाह मौज़ू त मुंहिंजो फजर ते हली वेंदो। कद बुता हर टाइम बिदबो न सही, पर ॿियनि जा हक़ न खाइबा। थोरो मदीने वारे साईं मेराज कयो, छा था चओ? ॾाढा ॾाढा ज़ोर सां। उम्मे हानी सुहिणे अलीअ जी प्यारी भेण रज़ी अल्लाह ताला अन्हा जे घर में हुज़ूर आरामी हा। जिब्रील पेर खां बीठो आहे, नज़र करे फरमायूं कीअं आयो है? चथ मेराज ते हल महबूब मिठा सैयद सुहिणा सिंगार करे। मेराज ते हल महबूब मिठा सैयद सुहिणा सिंगार करे। छो हल तू रब जो कर दीदार मथी मखलूक तुझो दीदार करे। तू रब जो कर दीदार मथी मखलूक तुझो दीदार करे। जिब्रील जो क़िबला मां अर्ज़ करण आयो आहियां, वाट ॾिसण कोन आयो आहियां। वाट उन खे ॾिसबी आहे जेको वाक़िफ़ न हूंदो आहे। ओहो देह असुल खां तुंहिंजो मां खादम छा मुंहिंजो। ओहो देह असुल खां तुंहिंजो मां खादम छा मुंहिंजो। जिब्रील चयो बा अदब भी आका अगियां इंतजार करे। तू रब जो कर दीदार मथी मखलूक तुझो दीदार करे। मेराज ते विया मोटन पिया
50 नमाज मिली, 9 भेरा रब करीम वट वञी, 45 घटराए, 5 बनाए आया। जन रब चो तहां ते उम्मत उम्मती नमाज फर्ज़ आ। नबी सही चए हा मौला मुझे उम्मत जी दिल साफ आ, नमाज छा कंदी, न खुदा चो तो दिल साफ आ नमाज छो ॾियां, न नबी चो तो दिल साफ आ नमाज छो वठां। मुझे दिल भर दुनिया की जमायतों कायम कयो। एतरी कदर कुरान करीम इरशाद आ, जंग जो मैदान हिकड़ो टोलो दुश्मन के मुकाबले में भी जो मुस्तफा करीम तुझे पुठा नमाज जो अधो पढ़े वरी तहां उथो त हू वञी जंग में बीहन। वल तात तासतुन उखरा लन युसल्लू फलियुसल्लू माका। जन नमाज न पढ़ी आ वरी तुझे पुठा ध्वजे पढ़न, जंग भी हलंदी रहे त नमाज भी हलंदी रहे। तू चए थो मूंखे साईं जन चयो आहे, मां चा थो किरो तो साईं गॾु कर, मुंहिंजे मदीने वारे साईं जहिड़ा न थींदा। अली नमाज़िया 4 यार नमाज़ी हल, करबला जा शहीद नमाज़ी हल, औलिया नमाज़ी हल, रब्बानी उलमा नमाज़ी हल, सहाबी ताबई नमाज़ी हल, तबा ताबई नमाज़ी हल। कुरानी पाक में केतिरनि जान ते नमाज 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 बीठी आ। मुसलमान डटन ते न लॻ, इन दिलासन ते न लॻ, मरण खां पोइ 6 फुट मिटी मथा वरंदी, केर बि गॾु न हूंदो। मुनकर नकीर ईंदा, रब कहिड़ो अथई, नबी कहिड़ो अथई, दीन कहिड़ो अथई, पतो तॾहिं पवंदो जो मदीने वारो अशीब घबराए न, मायूस न। पुट छॾी वई, मां भी भेण छॾी वई, अबो मां गॾु कोन अथई, ॾाॾो खे मिटीअ जे हवाले करे हलिया, निधन को नाही ॿिया छॾे विया अथई, पर मां ॾिठो मोहम्मद पहुची वियो। शरीयत खां सवा को वली न थी सघंदो। भिट जे दरनि ते विहण वारे सोहणे अब्दुल लतीफ़ खां पुछ, फरमाए थो भलो भाग संदोने जो मको ॾिसी मोटिया। ही अचे तो दिल खोटी। भलो भाग संदोने जो मको ॾिसी मोटिया।